खबर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयां पिया सिजावल जुणेजो में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी तरफ़ां एहतजाज कियो वियो आहे। अब्दुल कादिर जलबानी की रिपोर्ट मुताबिक़ सिजावल जुणेजो में पीपल्स पार्टी पारां मुल्क में रोज़ बरोज़ वधंदड़ महांगाई के करे विफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ पीपल्स पार्टी कंबर शहदादकोट ज़िले सदर कमरदीन गोपांग की अगवाणी में वॾे अंग में पीपल्स पार्टी के अगवाणनि कारकुननि सिजावल जुणेजो ऑफिस में बैनर हथन में प्लेकार्ड खणी रैली मोटर रोड से कढ़ी मुख चौक खां थींदे मीरो खान चौक टावर वट पहुंची धरणो हयो। रोड ते रुकावटूं विझी ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक के रोकियो वियो। उन मौके ते अगवाणनि पीपी ज़िले कंबर शहदादकोट के सदर कमरदीन गोपांग तालके सिजावल जुणेजो पीपी अगवाण आफ्ताब खान गोपांग, पीपी अगवाण हाजी गुलाम फरीद भंड, माशुक लुक, रईस लियाकत अबड़ो, इमदाद खान लगारी, सराय अशरफ मस्तोई, मोहम्मद रमज़ान मक्सी, कलब सांगी, हाजी यासीन दीनारी, हाफिज़ करमुल्ला भंगर, आशिक डेथो समेत ॿियनि चयो त न्याज़ी सरकार मुल्क के अंदर हथरादू महंगाई करे गरीब अवाम खां ॿिनि वेलनि जी मानी भी खसे वरिती आहे ऐं बुख बदहाली सबब अवाम जो जीअण जंजाल बणायो वियो आहे।